من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وأن ليس للإنسان إلا ما سعى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي करीम रब जा एहसान जमाल से मुख्य वाक़े थे अचण जी तौफीक ॾिनी इन अचण जे पोयां ॾिसणो उन्होंने करीम जा केॾा कुर्ब सेहतमंद आहियूं तॾहिं आया आहियूं अल्लाह जी नेमत अखियूं सालिमन तॾहिं वेठा आहियूं असांजा कन सालिमन सही ॿुधूं पिया असांजा दिमाग़ सही सालिमन सम्झूं पिया सभिनी शयुनि ते गौर कंदो न इन्हनि मां हिकिड़ी नेमत बि जिन जे हयातिन में खुटल अथव न अॼु यकीन ॼाणियो बस सॼी दुनिया निछावर करण लाइ तयार आहिनि त मन इहा शइ पर पाण जेके वेठा आहियूं अलाह सभु शइ ॾिनी अॻियो एहसान जो मालिक मूंखे वाक़े ही महफ़िल नसीब कई है हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो ॻाल्हियूं न ॿ जा पंहिंजी दुनिया चमकायो या आख़िरत चमकायो ऐं मूंखां अॻु में तव्हां क़ीमती मूं रिवायत हदीसूं ॿुधियूं आहिनि सही मुस्लिम में किताबुल जन्नह में बाब फनाए दुनिया में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाने आख़िरत जे मुक़ाबले में जन्नत जे मुक़ाबले में सॼी दुनिया पाणी जे फुणे वांगुरु आहे आख़िरत समुंड वांगुरु नबी फरमाइनि को समुंड में अंगूरी ॿोड़े वरी अंगूरी ॾिसे ॾिसे हिकिड़ो फुणो अंगूरी ते आयो पाण फरमाए सॼी दुनिया फुणे वांगुरु आख़िरत आख़िरत रब जी हबीब फरमाए समुंड वांगुरु हाणे हिननि जलसनि में उलमा खुतबा मूंखे वांके इहो ॾसण था अचनि अदा हाजी साहब कुझु सियाणो थी पंहिंजे पैगंबर जी ॻाल्हि ते यकीन कर अल्लाह जे कलाम ते ध्यानु ॾे रब ऐं रब जो हबीब तोखे चवे थो त सॼी दुनिया न जंहिंसां तूं पख विझी पंहिंजी आख़िरत विसारी आहे जे दुनिया जी लालच में पइजी तूं पंहिंजी आक़िबत विसारी आहे जे दुनिया जे पोयां पइजी त दुनिया ठाहिण वारे खे छॾियो आहे हाणे साहिब फुणे जे तरीक़े अल्ले केॾी महिल ख़बर न आहे तोखां खसी आहे थी सघे त तूं हिते हुजी ज़िंदा सही सालिम जे यकीन ॼाण तोखां सिहत खसिजी वई न तॾहिं बि सम्झ दुनिया तुंहिंजी आही कान्हे केतिरा माण्हू आहिनि अॼु बि चेरान फोत कोन थिया साल पोइते वञो साॼे खाॿे बल्ले बल्ले हींअर गौर वीचार करे पंहिंजे पर्सनल कचरे में ज़िक्र कंदो न अॼु चेरान केरु पुछे बि कोंदो छो बीमारनि खे कुंड में पिया घर जा बाती बि तंग अॼु जिंदगी में कई अहिड़ा न अॼु वञी ॾिसो सालक में बल्ले बल्ले वेठी केरु बि कोन थो पुछे छो पैसो हो कुर्सी हुई मनसब उहिदो इहा शइ न रही त का शइ कान्हे पर मैं ही ॻाल्हियूं त वाला जी थी खणी ठीकु है पर यकीन जानो जॾहिं मौत जी घड़ी वेझी थी अचे न
आशिकां दी कम अचे खुदाई जो दावेदारो फिरौन कुरान जे सूरह यूनुस में उन्हें जो जुमला जिक्र कया जितना सिंधी जे लफ्ज़न में उन्हें तशरीह कया खुदाई जो दावेदार पर मौत के वेझो खां ॾिठई दाहूं निकिरी छाजो ठठ छाजी कुर्सी छाजो मनसब पतो पजी वियो काशे कम जी खाने सब ठगी हाणे तो वञा मूसा जे रब के हाणे तो वञा हारून अलैहिस्सलाम जे रब के ए फिरौन जे मौत जा जुमला अल्लाह असा के कुरान में दस्या का माना हुई तने तरह से न मालिक ये तो कोने मिले कुरान जो गाली नसीहत है हेडो वडो मनसब दस पर इते दसो का भी कम आए कुछ भी अने वरी ये तमा दसो से मुस्लिम जी हदीस आ किताब सुहद में किताब सुहद जे पहले बाब में नबी फरमाया जने मरण वाले के तमा जी दफन दा कयो अथा त काशे गने अल्लाह छा पर न इते कुछ भी कोने वन में अमल गद भी काब शैतान इसका फरमाया अल्लाह दे मुतवज्जे थो अमलन दे मुतवज्जे थो नेकी दे मुतवज्जे थो इनन शैन के तरजीह जो इनन शैन के मुकद्दम रख दीन मना न तो कर ही शे कमायो हलाल तरीकन सा सजी दुनिया तमाने खुली पया पर ई न थे जो दुनिया जे पोया दुनिया त कमायो अमल को न हो जे फरमाई एरन मानन की क़यामत दी दुनिया कमी का मिली सूरह हाका में अल्लाह फरमायो नाफरमान शख्स जी पहरी दाही इया हुंदी मा अगना अन्नी माली मुके मुझे माल नफो ही कोन दे यकीन जान अज जे कर अल्लाह जी जात के नाराज कंदा दा तू फरमाई जे अज अल्लाह जे तरफा अजाब करके केर कोन बचाइंदा मौत रे वक्त अजाब करके प्रभु केर कोन बचाइंदा कबर में अजाब कर की प्रभु केर न बचाइंदा क़यामत में अजाब कर की प्रभु न केर न बचाइंदा बल्कि रब जो कुरान फरमाया तो जे के ना फरमाना था ना इनन के जहन्नम में भी ऐलान इकरार इज़हार होगा काशे का मकान है सूरह आराफ पढ़ो ना रब फरमाया तो आराफ वाला ओए न जे के जन्नत इनके दिसना पे जहन्नम इनके दिसना पे आराफ जन्नती जहन्नम दी विच जी जाया मालिसी फरमायो आराफ वाला जने जहन्नम इनके स्नान उनके चमदा मा अगना ए तमा जो को दुनिया में माल कमायो न माल तो कम कोन आयो न ई जेको तमा कर के काशे कम कान आई ना जो को तकबर कंदा हो ही विशे का विशे कम कान आई अल्लाह जे कुरान वडी वजाहत सा मुखे वाके दस्यो वा ओ अल्लाह जा बंदड़ो जे मछो रब नाराज थव न का विशे कम कानी दो ताने जिंदगी में ठठ सा जीव भाई अल्लाह जी मोहलत ठहर दो रब से जो मन मोटे दाज न मोटे अल्लाह जो नुकसान कोने पंजी आखिरत बर्बाद कर इस समूरियों गालियों द सीन जो अच्छो अमल सा जुड़ी असा मुसलमानों जो ईमान अल्लाह जे नबी का वडो को साणो जमीन ते आयो ही पर कने गौर कर यार एदे साणे इंसान इंतखाब छाजो कयो अमल के तरजीह दी दुनियादारी के तरजीह दी यकीन जान न अल्लाह जे हबीब जी सीरत पढ़ोदा तरजीह अमल के हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम केडी कमाल की शख्सियत हुई पर तमा का पूछा तो उन्हें तरजीह दुनिया में छाके दी दौलत के पैसे के शोहरत के मनसब के ओहदे के या अमल के दीन के वेदा नबी सगुरा हेरा जमीन पे नबी जा साहब आया अल्लाह वाला आया मत नजर कंदो अल्लाह जा फरिश्ता बरहन था जमीन ते नेक साले जिन बरहन था यकीन जान कदे तन्हाई में गौर कंदे नबी उनन जा असहाब सिद्दीक शहीद अल्लाह वाला तरजीह दा अमल के छा चंदे उचरिया छा चंदे समझ घट दन का शूर जी कमी आ यकीनन न असल हकीकत ये गस्से ही होगा बाकी जे के वाटू नजर अचन जो न समझो अल्लाह जे अजाब जो इजो शिकार रब नाराजा वडे का वडी ताकत वडे का वडो मनसबा वडे का वडो जमीन जान आइन के जा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असी बार पढ़ूंदा बार बुदूंदा ए सब जान आइन ने जा अजाब जो ओहो नाराज इतने जान में गुजारो किथा थी दो गोठ जो वडो नाराज है असी गोठ में रही कोंदा सको मुल्क जो वडो नाराज है मुल्क में कोंदा रही सको खिते जो वडो नाराज है खिते में रही कोंदा सको
यार जे रब नाराज़ किथां ना रही सके की रहंदा से केड़ी मौत मानीदा से केड़ी कब्र थींदी असांजी केड़ी क़यामत थींदी असांजी केड़ी आखिरत थींदी असांजी अमल ले मोटी इन जलसन जो बुनियादी मकसद दरस मुके वाक़ई हुआ अचो इते अचूं वेहूं बुधियूं हकीकतन के समझूं हकीकतन के पंहिंजे जी में जाइ ॾियूं हितां जॾहिं असीं उथी करे वञूं नेक जज़्बा खणी करे वञूं तो जॾहिं असीं इहे ॻाल्हियूं हिक ॿिए खे सम्झायूं था पोइ शैतान वरी असांखे वेझो अची चवंदो आहे न तूं त भलो आहीं तूं त वरी बि फलाणे खां त भलो आहीं तुम्हें वरी ही खूबी है न वरी तुम्हें ही खूबी है के यकीन जाने न ए शैतान जी 100% असा के ए धोखो पियो दे अल्लाह जे दीन असा के रुगो अमलन जो कोने जो रब जे दीन रसो त अमल इए कयो जे नबी सी जा साहब कंदा असहाब जो जिंदगी दिसो रुगो अमल न बल्कि हिनन जो जिंदगियों वेझो वनी करे दिसलो न हिनन जो जिंदगियों इए खणी चो हिनन जन्नतिन जो जिंदगियों हिनन अल्लाह वारन जो जिंदगियों हिनन नेकन जो जिंदगियों हिनन सालिहन कामयाबी कामरान मानुन जो जिंदगियों मुके वहां के दर्स दिन थियूं ये तमाम रब के राजी करण चाहियो था ये तमाम अल्लाह जी रहमत मानन चाहियो था ये रब जो बरकतूं जन्नतूं समेटण चाहियो था असहाब सुगरन जो जिंदगियों नसीब जो अमल कयो इए कयो जी सीधा इन्हनि जो अमल की है रसूल फरमाया युसारिऊन फिल खैरात इत नेकी में वडी हिननि जी जस्तजू आहे वडी भज लुकदर हाणे चंद मिसाल तो अमल जी दुनिया में चंद मिसाल तो जा यानी मिसाल जो मकसद छा है इते वेही पन सर्दी जी रात में वक्त जो कलाक पास कयूं इहो न इन्हनि मिसालन जो मकसद भी हुआ असीं हिननि मिसालन के साम्हूं रखूं इन्हनि मिसालन के साम्हूं रखी करे असीं इन्हनि अमलन ते अॼु खां इंशाअल्लाह कोशिश कयूं त असीं अॻु भरा थींदा रब क़ुरान में चए थो रब तव्हां खां राज़ी थींदव बि पोइ ॻाल्हियूं न असां वटि रुॻो ॻाल्हियूं आहिनि सभु ख़बर आहे कंहिंखे ख़बर कोन कहिड़ो आहे माशरे में जंहिंखे ख़बर न हुजे त व्याज हराम आहे नमाज़ छॾण दो आहे ख़बर सभु आहे पर सुवाल पैदा थो थिए न ख़बर ते अमल केतिरो आहे अल्लाह जो दीन दसे तो रुगो मञो न असहाब जे तरीके ते हली ॾेखारियो पोइ कामयाब थींदो والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه अल्लाह पाक उन्हनि माण्हुनि खां राज़ी आहे जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे गस ते हलिया हली ॾेखारनि पैरवी करे ॾेखारे फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ हिदायत वाला तमाम उहे अला हिदायत वाला उहो कोन जेको हिदायत ही पाण दावा करे अला हिदायत वाला उहो कोन जेको दुनिया जे बारे में सॼी ख़ल्क़ गुमराह ऐं हिदायत जे कस ते दावान सां कम कोन हलंदो रब फरमाए फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ हिदायत वाला उहे जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा जे कस ते हलिया व इज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास ईमान ई आणियो जीअं सहाबा दो जे चाहो था जैसी चेहरा रहूं असां जो रब सां राज़ी हुजे जे चाहो था सुभाणे जिंदगी जो पोयों पहर अचे असां जो रब सां राज़ी हुजे जे चाहो था सुभाणे मौत जो वक्त वेझो अचे असां जो रब सां राज़ी हुजे जेकर चाहो था सुभाणे मिट माइट दीर करीब के कब्रिस्तान में कदर जे कुंड में दफन करे अचन उन कब्र जी सोड़ी सामी में सोड़ी लहद में रब राज़ी हुजे पर मैं उनके खपे असहाब वाली जिंदगी गुजारियो क़यामत के मामलात में जेकर अज़ाबन खां बची करे सवाबन के माने चाहो था असहाब रसूल वाली वाट जहन्नम खां बची करे जन्नत पहुंचण चाहियो था रब फरमाए ॻाल्हियूं न असहाब जे पोयां हली ॾेखारियो सहाबा जी जिंदगी दसदी ॾे अल्लाह सां पक्का वफादार थी ॾेखारियो बल्कि रब जो कुरान दे दसे तो तव्हां जेकर कामयाबी चाहियो था त सब खां घणी तव्हांजी वफादारी अल्लाह जे लाइ हुजे कनी वल्लदीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह रब फरमाए ईमान वारा हुए त जेकर जे सीनन में ॾिसे तो उनजी सब खां घणी मोहब्बत अल्लाह सां आहे إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة رب فرمایا تو تمام مومن اٿو یو جن دي جان نے مال کے اللہ خرید کرے کھڑوا जे चाहे था मोमिन थी रहूं मोमिन थी मरूं रब फरमाए मोमिन हुए त जिन पंजो जानियूं जिन पंजा माल अल्लाह जी रज़ा ॾे वक़फ़ करे छॾिया रब जी शरीयत दसे थी रब जो दीन दसे थो लेकिन अल्लाह जी राह खे राज़ी करणु चाहियो था पंहिंजे जानियुनि ॾींहुं पंहिंजे माल खे अल्लाह खां वधीक प्यारो रखो ख़बरदार ईअं न थिए जो इहे शयूं इन शयुनि खां इहे शयूं तव्हांखे प्यारियूं हुजनि अल्लाह जी राह सां मुहबत न हुजे
ये चाहे दान भली आखिरत भली आकिबत दे हित रब राजी हुत रब राजी फरमाई अल्लाह जो शान जेको आहे मञो ऐं रब के एतरो रब से एतरी वफा कयो वरी दीन दसो की हरे दिसो असा सबरन के सिखो इन जी जिंदगी में की पंजे रब से सच्चा केतरा रब से सच्चा किताब पढ़ दो यकीन जान जानियो बच्चा घर घाट हर शे अल्लाह ले वक़फ बस सोचो मुझा रब असा जा रब असा का तू राजी थी वे शहर छड़े ॾींदा ने तुझे ले बच्चा कुर्बान करना पे मालिक करे छड़ींदा से सोन चांदी दीनार दिरहम असा जा करीम रब जे तुझी रसा इन में आल ये तुझी राह में लगाए छड़ींदा से बस तू राजी थी ओ भले के इन्हें का अन्या वडी गाले ये तो सब शयूं पंजी जाते बंदे के सब का प्यारी शे पंजी जान पर हिनन मान यार पंजू जानियो अल्लाह का बचाए कौन रखे जंगल के मैदान में जिसो ये पंजा सीना मौत दे मुंह में न्यो बीठा साजे गंदो तीर ते खाबे गंदो तीर परवाह कौन बस अल्लाह राजी है और ये समझो हिनन में एड़ा मानू बन जे के बुक खणी चवंदा अल्लाह असा के पंजे गस में मौत दे मालिक तुझी राह में कटजी वनियो मारजी वनियो शहीद थी वनियो दूसरो हाकिम पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो ना जंग ओद जे दी करे साहब सगरे दुआ गुरिया वादी से किताब में लिखी पईया दुआ केडी दुआ जे पंज सोच केडी हुंदी एवलो साहब बे साहब के जे दुआ आऊं दुआ घुरा तू आमीन चजा पोरी तू दुआ घुरजा वरी आऊं आमीन चंदस दुआ गुण वाला दुआ तो करे दुआ केड़ी तो करे रब जे हुजूर सलाह करी अल्लाह ई जंग जो मैदान तैयार है जो दुश्मन सा मुकाबलो थींदो मुजा करीम रब हिते मुजो की वडे ताकतवर काफिर सा मुकाबलो थी मुजा मालिक आ हुन ते हमलो कया हु मोते हमलो करे पर मुजा करीम रब हु मोते हावी अची वे ओ मुजा करीम रब तुझे दर ते सुआला वो हावी न थे बल्कि मुके शहीद करे मुके मारे करे आई मुझा करीम रब मुके मारन का पो वो काफिर मुझा कन्न बु कपे हले मुझो नक बु कटे गए ये समझो मुझे जिस्म जा टुकड़ा करे तो मुझा करीम रब सुभाने महशर दे मैदान में क्या मचे झाड़ियां के ना चा तू खा पूछा करी मुझा बंदा अब्दुल्ला ओ मुझा बाना तू के दुनिया में पैदा कयो होयम तू जिस्म सही सालिम होयो तू के कन्न बना होयम तू के नक बना होयम तू के पूरो वजूद न होयम अज हे सब शे नजर पहुंचो चल मुझा मौला उन्हें महशर दे मैदान में तुझे घर पे आऊं यो सवाल कया ओ मुझा अल्लाह ओ मुझा करीम रब्बा एक नाम तो होया तुझे नाले ते कुर्बान करे आयो आ अया जवाब में मुझा रब तू ये चवे सदक ते अब्दुल्ला ओ मुझा बंदा अब्दुल्ला शहीद हो चई के सहाबी दी दुआ है इन दुआ जे पया सोच कर सोच केड़ी हुई ये तो सुभान जा जुमला होया इन जी खोपड़ी में सोच केड़ी हुई इन जे दिल में इरादा केड़ा है जज्बा केड़ा है यकीन जान की राई सा और कंदे हिन मानू जी सोच अल्लाह जंग जे मैदान में मार जी वना कट जी वना वट जी वना पर जे नतीजे में तुजो रजा मंदो मुखे मिली वने तो करीम रब सो दो ससोवा साहबा जो जिंदगी रसीन जो पंज रब जे ला टाइम करदा कयो पंज रब जी राह में खर्च करदा कयो कड़ा जे चायो था साहबा जे कस देयो साहबा जी जिंदगी नसे थी अल्लाह जे राह में घर ते खर्च करदायो बच्चन ते खर्च करदायो यारनी दोस्तन ते खर्च करदायो होता कर ते खर्च करदायो खुशी गमी जे मामला ते खर्च करदायो पर साहबा जी जिंदगी नसे थी तमाम ईमान वाला असा जे कस ते हरण वाला उबे ने के अल्लाह जी राह में खर्च करदा कर ते वे छाइयो दिखवे के पनी खुटल गाली न सुन हिते हिते खोटा ही कमियों जैसे में तू ही एक में इस्लाह करना यकीन जाने इनने में डाडा खुटा तब जगह ते खर्च कयूं दा मस्जिद ते केतरो दा कयूं मदरसे ते केतरो दा कयूं गरीबन ते केतरो दा कयूं अल्लाह जी राह में केतरो दा कयूं गुना मानो चना नसीब पान गरीब गरीब ही तो गरीब ते हाल सा दे अमीर हाल सा दे ना अज़ाब दी जिंदगी खबर दो की अल्लाह जी राह में खर्च करदा तो पढ़ो ना से बुखारी पढ़ो किताब ज़कात में इमाम साहब की हदीस आंदी है कने कने साहब शुगर जो इए में थींदो ये बुधाए पे ए जन्नती शख्स जेके दुनिया के क़यामत की नसीब बया ही कम दो जन्नत वाला ही कम दो कामयाब मानन वाला केतरो खर्च कंदा जो कई चक्कर इए थींदो कि मिस्कीन मदीने में इंदा हा ना वो नबी से उन मिस्किन गरीबन जे ऐलान कदो जदों दिसंदो यस कई एड़ा मानू बुंदा जिन जे घर में काशे कान दी अगर काशे कोन तो भला ठयो कन आई काशे कान न सोचू
अल्लाह जी राह में जे नाहिन खर्च करनो असी हुंदे सूंदे सब कोन कयूं साहबी सगुर जे तो कुछ भी न हुंदो न ए मार्केट जो रुख कंदा मार्केट में वनी छा कंदा पैसो रोकड़ हुंदो कोन हमाली कंदा वजन खणदा जानवरन ता लाहन जानवरन ते रखण सॼो ॾींहुं मज़दूरी कने मिलदो छा हो न साहबी जे तो चंद लपूं खजूर जो मिलदियूं हिकिड़ो बुक चो ॿ बुक चो टे बुक चो ऐं सॼी दिहाड़ी में इहो मिलियो शाम जो दिहाड़ी मुझे खजूर जा चंद बुक मिला ए खणी न विसी वठी दा साईं अॼु हुयो ॿियो तो कुछ कोन वनी दिहाड़ी ते मज़दूरी कई से ही मिलियो न ही खणी आयो अल्लाह जा हबीब अल्लाह जी रज़ा जी राह में कबूल पे ए गरीबन के असांजे तरफां पेश करे और अल्लाह जो कुरान दसे तो ही कम करे ॾेखारी दो न पोइ तव्हां खां रब राज़ी थींदो केॾो ख़र्च जो जज़्बो आहे हे सबक़ आहे दुनिया खे अदाजे मंज़िल खपई हे ख़र्च जा जज़्बा दा साहबा जी ज़िंदगी नसीब जे कामयाबी कामरानी चाहियो था नमाज़नि जा पक्का पाबंद थी वञो केॾा नमाज़नि जा पाबंदा दरूद शरीफ़ पढ़ो किताब सलात पढ़ो इमाम साहब क़याम कयो किताब तहारा में शरत वहे वज़ू भरी पवंदो कोन भरदो हे सभु हदीस आंदी नबी साहब सगुर रात जो टेम नमाज में बीठो आहे दुश्मन तीर हयो हिकिड़ो हयो ॿियो हयो टियों हयो सब तीर दुश्मन जा निशाने ते लगा सब जा सब सहाबी सगुर के लगदा विया पर नमाज पढ़े पियो पोइ तोड़ो जमीन ते पियो वही करे वही के साथी के लगो उन्हें साथी रत जी आलान महसूस की जागी पियो जी जो ने जी अख खुली जुबान में जुमला निकली अल्लाह न बहतनी खुदा जा बंदा बुधाई था तो के हेड़ा धक लगान इतने में हुन नमाज पूरी के सामने चुन लगो अल्लाह जा बंदा तो के की बुधाया वो नमाज पे पढ़ी नमाज में कुरान जो आए तू पढ़ी पे पढ़ी एडी सूरत पढ़ी पे मुझी दिल्ली न चयो जो तिलावत विट्रोड़िया मुझी दिल्ली ने चयो जो नमाज के छया अदा जख्मन तीर वसन पे पर सहाबी नमाज में आ होरे मुताइमा मालिक पणोदा हजरत उमर जड़ो मानो पेट वजो पेवा कचो पेवा आंडा कचा प्यान वढा प्यान पर दा तने नमाज आ होरे बुखारी शरीफ जी हदीस पणोदा सहाबी सगोरे के काफर फाही जन जे गद कयो आ सब काफर गडन इन इरादे सा जो इनके फाही था जो पर दा यकीन जान हदीस से वरकन दे नजर पवे दी काफर फिरी आया ओ खुबैब हाने तो के फाही दायो तो के सुनी दे दा लटकायो पर इहा रगो घणी तो सा आखिरी सान गुजारिश कयूंदा आखिरी तो के मौके जोंदा का ख्वाहिश नहीं तो बुधा को दिल जो इरादो हो नहीं तो बुधा अज़ाबी से गुरु तो ठीक है जगन मुके मौके जोंदा छजो तो रकात नमाज पढ़ा लख का वरी एक साहबा पर अजती कले बुधव त के साहबी नमाज छड़े दियो फिलानो साहबी नमाजन में सुस्त हो अरे छड़न तो चा सुस्ती तो चा यकीन जान है ओए नमाजिया जिनके नबी सी झलींदा तो कुछ घट कयो एडी नमाज न पढ़ अदा ओ बाबू ही गालियों त सीन जो इनते हली ॾेखारियो वल्लज़ीन तबऊहुम मालिक तो फरमाए मन दिल है मानीदा जेके इन गालिन ते हली ॾेखारे छड़न जो तो सवाल ही पैदा कोंदो दे सुस्ती सुस्ती जी ते गुंजाइश ही ना है ही तो ओए नमाज़ीन जिनके नबी के रोकनो तो पवे कुछ घट कर बुखारी शरीफ पढ़ो ना किताब सियाम पढ़ो अब मन अफसम अला अखी हजरत अबू दरदा जगह कड़ी साहब सगुर मेहमान थी आयो अबू दरदा न जी माई दसो अचन वाले मेहमान के ही जो नबी सिंह जो साथी आ ना सुमानी पड़ी मस्जिद में अचे तो घर पहुंचण की देर थे तो वरी नफिल शुरू तो करे सॼी रात तहज्जुद पढ़े हमरा देरी ने किसी दो नबी से शिकायत की साईं ये जो को पंज साथी सैयदना अबू दरदा वा नहीं सॼी रात तहज्जुद पढ़े कौन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अबू दरदा इतनी तहज्जुद ना पढ़ भी तो तुझे जान जो बहका तुझे जिस्म जो बहका तुझे घरवारनि जो बहका बच्चन जो बहका हाँ जो तुम नमाज जो टाइम नमाज पढ़ भी सॼी रात नमाज कान पढ़ी यकीन जान असाब नमाजन जे मामले में एहरात नमाजी हा छड़न सुस्ती जो तो को मामलो ही कोनो बल्कि पैगंबर मना तो करे कुछ घट कर हजरत मुआज़ बिन जबल के ॾिसो न सही बुखारी में किताब असान में बाबा मन शका इमाम मुस्नद अहमद में मुस्नद अब्द बिन हुमैन में हदीस ने किताबन में भरी पियो हदीसो
सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी में नमाज पढ़ दो बा कौम के पढ़ाई दो बा शौक तो दसो अई तेबगाल खत्म कोने हदीस में तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर इशा की नमाज पढ़ दो बा इशा की नमाज पढ़ने के बाद में पने गोठ में ही दो बा पने किल पने पारे में ही दो बा पर उते नमाज पढ़ाई दो बा पर उते का नंढड़ी नमाज कोन पढ़ाई दो बा अल्लाह अकबर करे भी नहीं दो बा सजी सूरह बकरा पढ़ी नहीं दो बा कुरान जो वडी वडी सूरतों पढ़ी नहीं दो बा ता जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा पूछिया या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमा जो साथी मुआज़ बिन जबल वडी टिकी नमाज दो पढ़ाए हाने नबी सी गुरा कर फरमाया फरमाइंदा माल ओ सजा साथी माल हाने नमाज इतनी टिकी न पढ़ा जो मानो तो न फिर भी वजन नमाज के हल्को करे पढ़ी सूरत पर पढ़दा ये सब गालियों मुझे जमा जले पैगाम अल्लाह जे कुरान खुल वाले लफ्ज़ में चाहिए जो मन दिनो तवामा उहे मानीदा ओ जे के मोहम्मद करीम अलैहि सलाम जे सहाबा जे कस ते हल्या अला हिनन जो कस इने शे जो नालो वा हिनन जी वात इने शे जो नालो वा नमाज फर्ज कोन छड़निया पर नफिल कोन छड़ान एक नमाज बब्बा चक्कर पढ़िया एदो नमाज चाहा ऐशे मुकमा के सिदियदा जे मंजिल खबई तही यो करज खान नमाज में चुसी दिखाई ला हिनन जी जिंदगी दसे थी भला थी पो दीनदार थी पो ईमानदार थी पो तवाजे घर जा भाती तवाजी दीनदारी जो गवायो जन तुम्हारी घरों जिंदगी किया कितनी घर में तुम्हारे ज़ुबान ते अल्लाह जो जिक्र तुम्हारे घर में केतरो तुम कुरान पढ़दायो तुम्हारे घर में केतरा तुम नफिल पढ़दायो तुम्हारे घर में तुम केतरो अल्लाह जे दीन सा मुसलिक रहंदायो इन जो जिंदगियों नसीब जो घर जो जिंदगियों एड़ियों गुजारियो जो तुम्हारी हयाती में ये तुम्हारे मरण का बाद में तुम्हारा बचड़ा तुम्हारे घर वाली तुम्हारा पुटरा जे तस्करा कन इहो चोन बाबो वडो तहज्जुद गुजार हो तुझा बचड़ा तुझे घर जा बाती ये चवर अदो वडो तहज्जुद गुजार गति वरी तहज्जुद गुजार हुई ए असहाब जी जिंदगी दसे थी घरू जिंदगी में कमाल दर्जे जा अमल करने वाला मोमिन बन जी पो हदीसों तो बुझू था हजरत अबू बकर सिद्दीक घरू जिंदगी हिन मानू जी छा हुई हजारों को इबादत कुरान बुखारी शरीफ किताबुल अज़ान किताबुल सलात बाबुल मस्जिद यकूनु फित तरीक बीबी आशा जी घर जी चौदीवारी में हजरत अबू बकर को हुजरो ठायो हो दिसंदी उस पयो नफिल पढ़ दो हो जे नफिल नमाज़ थी दो सैयदा फरमाया दी मेरी कुरान की तिलावत में लगी हुई दो हो बीबी साहब अपने पीए जा ट्रे कम दी से तुम जो बाबू ने हुजरे में जने जिसी में ट्रे कम करे नजरी दो जा तो नमाज पढ़ दो हो जा तो कुरान पढ़ दो हो ये ती से बुदाया की फरमाया थी अल्लाह जे डप में रोई दो नजरी दो हो कि दुनिया वारन के पैगाम है अबू बकर सिद्दीक की घरू जिंदगी या तमाम जे चाहो ता हिनन जे कसते नु घरन में हेड़ी दीनदारी अख्तियार कयो हेड़ो अमल वारो को अख्तियार कयो आने बुदाया मां हजरत अबू दरदा तेरे दुनिया में वियो पढ़ो इमाम वकील अल्लाह जो किताब ज़ुहद बाब तफक्कुर फिक्र कर जो बया हदीस आई हदीस आंदी इमाम साहब जने दुनिया में वियो उन जी घरवारी दसे दी चेती अबू दरदा अक्सर पंजे घर में आखिरत जा मामला अल्लाह जे सामने पेशी जा मामला इन में पियो गौर फिक्र कदो ही वाकया रुगो वाकया कोन ले दसीन दा अदाले मंजिल खपई ही घर मेरा बल्कि साहबा जी जिंदगी दसे थी लेकिन रब के राजी कर चायो दा खुद भी दीनदार दे पने घर वार में भी दीनदार बनायो हाय साल जिंदगी गुजरी ते दीन बुधने बुधाई दे खबर अल्लाह जे शरीयत में शर्म कोने लिख के जे गाल शर्म करे मन बुधाए न इन अल्लाह ला यसही मिनल हक घर में अल्लाह हक चाहिए दे अल्लाह जो नबी हक चाहिए दे यकीन जाने आऊं तमा अज वडो वक्त थियो दीन बुधदे पर मुखा वाका के पूछा करे दे खबर तुजी घरवारी नमाज पढ़े थी तुजी घरवारी में दीन आए तुजी घरवारी में पर्दो आ गए असां केतरा जेके चवंदा हां अल्हम्दुलिल्लाह मुझे घरवारी नमाज़ी है अल्हम्दुलिल्लाह मुझे घरवारी पर्दे जो इत्माम कर दिया शरीयत जी पासदा यकीन जाने न खबरों सब यानी सब दा दुनिया सजी जत्ता सिरा जो सब नहीं गसाना है और साहब जी जिंदगी दसे थी हिनन जी जिंदगी पैगाम दे थी एड़ा दीनदार तो पंजे घर वारन ते भी दीन जो रंग चाहे असा पंजे घर में केड़ो दीन जो माहौल जोड़ियो पंजे घर वाले के केड़ी दीन हजरत अली जी घर वाली अदा केर जन्नती माइन जी सरदार बीबी फातिमा हजरत अली जी घर वाली जी दीनदारी चा हुई छा पर्दे जो एहतमाम अबू दाऊद शरीफ पढ़ो
किताब लिबास पढ़ो इमा सब बाब कैम कयो पुरानो दौर गुलाम जो गुलाम जेकर पंहिंजी मालिकियाणी जे मथे जा 4 वार ॾिसी वठे तो जायज़ या ना जायज़ अॼु मां सब हदीस आंदी हदीस गड़ी आंदी दऊं हदीस आंदी दऊं तो बीबी फातिमा के टेडी घर में ॾिठो वियो घर में अदा घर में बाजार में ना घर में वॾी चादर कढी दस माना पर्दे ले मथे ते वॾी चादर रखी दस मथे के ढके वरी पंहिंजे पेरन के दी दसे किथे पेर खुली तो कोन विया पेर पधरा तो कोन ए दिसे थी तो पेर ज़ाहिर वरी चादर के सोरे पंहिंजा पेर थी ढके पेरन जे ढकण खां पोइ वरी मथे जे वारन के दी दसे वार तो कोन खुली विया ए हजरत अली जी घरवारी जन्नती माइन जी सरदार ही घर में पर्दो आ ही दुनिया के पैगाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असाब पंहिंजे घर वारे जी थी तरबियत कई हुई इहे ना है जो पान दींदा रहा इहे ना है जो खुद नमाजी हुआ इहे ना है जो वो खुद ही कुरान सुन्नत जा अलमबरदार रहा यकीन जान हुनजी जिंदगी रसे थी जेकर जन्नत वारो कस कपे पंहिंजे घर वारे जी भी तरबियत कयो नबी सी के असाब सबूर नेड़ी पंहिंजी घर वारे जी तरबियत कई बुखारी शरीफ पढ़ो किताब ज़कात पढ़ो इमाम साहब को बाब कायम कयो आ ज़कात लेकिन वेझे रिश्तेदारन ते लगाए जे त अन्या वधीक जरा हदीस आंदी तो ईद जो ॾींहुं हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खुतबो ॾिनो औरतन खे माइन खे ओ औरतूं अहिड़ा कम न कयो जो जहन्नम में वञो वध कयो वध सदको कयो खैरात कयो त मन जहन्नम खां बची पओ अदा असहाब जे घर वारन जे दिल में बि एॾो अल्लाह जो डप हुयो एॾो उन जे मर्दन जी मेहनत हुई एॾी उन जे मुड़सन जी मेहनत हुई एॾो माहौल जो सोनो असर हुयो नबी सी खुतबो ॾिनो असाब पंहिंजे घर में विया नबी सी पंहिंजे घर में विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर पुजार कुछ देर खां पोइ दरवाज़ो खड़कायो वियो नबी सी पुछा कि केरा दरवाजे ते दसो सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रजी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी बीबी ज़ैनब पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाज़ो खोलियो बीबी ज़ैनब की आई आ दरवाज़ो खोलियो सैयदा ज़ैनब सलामुल्लाह घर में अंदर दाखिल थी आ पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ज़ैनब की चंदो हलकन लगी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है खुतबो बुदो है कन जा है सोन है दह से वर जे को गरीब तो हाल हुयो जे को घर में हुयो अज सजो खणी आई आ त अल्लाह जे रस्ते ते कुर्बान दी कया मन मुजो रब मुखे जहन्नम खां बचाए अदा हिक वाक्य में वॾो सबक दे पर बुनियादी सबक थी गौर तो कर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साहब पंहिंजे घर जी चोरी वारी में पंहिंजे घर वारनि जे अंदर दीनदारी पैदा कई ये सबक आहे जेकॾहिं असाब जे कस ते हलण वारो आहे कामयाबी कामरानी जो तलबगार आहे पंहिंजे घर वारनि जे दिलो दिमाग में भी दीन जी मोहब्बत पैदा कर साहबा जी जिंदगी रसे थी जेकॾहिं रब खे राज़ी करणु चाहियो था ऐं यकीन जानियो हे वाट वठो असां खां वॾा वॾा नाले वारा सरमायादार हैसियत वारा वॾे वॾे कद काठ वारा राज दुनिया में हलिया विया हिकिड़ा हलिया विया ॿिया वीधे नज़र अचनि पिया हिते रहणो नालो रब जो आहे केर बि कोन बचंदो कुल्लु मन अलैहा फानिन व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम अकबर में हर शइ खे फना थियणो आहे बका अल्लाह जी रात खे आहे कुल्लु नफ्सिन लाइकतुल मौत हर के मरणो आ वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल खुल्द अजती ज़मीन ते के बनी बशर के सा हमेशा जे ले आंधी कोने को कुरियत वफाकुम मलकुल मौत अलजी वकिल बिकुम सुम्मा इला रब्बिकुम तुरजाउन वो मोहम्मद करीम इस्लाम नमान के चई बुदा जी तमा दुनिया में आया गयो तमा जे पोया मौत जो फरिश्तो छडियो रे वाजे को वक्त जो मुंतजरा वक्त थे ते के मौत ॾिनो वने रड़ीज़ा तरफ जी आई जो तालद फलान थी गई परे साहबा जा कसर सीनदा इन फानी जहान मां बाकी जहान रे जरे बनी हिन जटादार बकादार आखिरत में जरे पैर पानी चाहिए तो मुझे रब मोमा राजी हुए साहबा जो जिंदगी जो नसीन जो पंहिंजे पुटरन खे भी दीनदार बनायो पंहिंजे पुटरन जे दिल में भी नमाज जो जज्बो पैदा कयो असां औलाद के दुनिया जा सब गस लिखाया अब तिजारत ही कभी दई यूनिवर्सिटी में ही पढ़बो कॉलेज में ही पढ़बो ही बकम आज साहब औलाद नी पुछा थी दे औलाद के नमाज गस ॾिसो थे ये तोते फरदा तोते वो तो नंढो हाने पे वडो थे को अनफुसकुम वहदीकुम नारा अर्शन वारो रब तो फरमाए न पुत्र के जहन्नम का बचान तुझी जिम्मेदारी है करीब पूरी नबी सी फरमाइंदा हा से बुखारी में बुखारी हदीस आंदी कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रईयति ता सबनी का ताज रईयत के बारे में पूछाती थी तो पुत्र के हेडू डिग्री जान कुरान पढ़ाई पूछाती थी
औलाद के ही कम सेखारी अल्लाह जो कस ॾेखारे से अॼु आहे इन ज़िम्मेदारी जो असांखे एहसास यकीन ॼाणो कोन्हे असां जी ज़िंदगी नसीब जो ही तव्हां जूं ज़िम्मेदारियूं अथव समझो यकीन ॼाण हिननि पंहिंजे पुटनि जी कहिड़ी तरबियत कई कॾहिं गौर तो कयो हुननि पंहिंजे पुटनि जे दिलि में रुगो अल्लाह जे हबीब जी मोहब्बत विझी अदा उमिरि जा नंढड़ा हूंदा हा पर अमड़नि पीरनि अहिड़ी तरबियत कई नंढड़ी उमिरि में अल्लाह जे रज़ा जा तालिब हूंदा हा तव्हां त फर्ज़नि जी ॻाल्हि था कयो असहाब जा हेतिरा ॿारड़ा तहज्जुदनि जा पाबंद हे सबक के ही वाट था ही वाट वठो पढ़ो ना बुखारी शरीफ से मुस्लिम पढ़ो किताब सलात इमाम साहब बाब अंदो बाब इस्तिहबाब तत्वील किरात तहज्जुद में डिगी किरात कजे इन जो बयान बुखारी मुस्लिम घणनि किताबनि में हदीस भरी पई आहे जंहिंजे बारे में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास के बारे में बारो चौथ बुखारी शरीफ में किताब फज़ाइल कुरान में बाब तालीम सिबियान में सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद को कौन मौजूद है फरमाया था तुवफ़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अना इब्न 10 सनीन जब नबी से वफात कई हुई मुझे उम्र हुई 10 साल बाद रिवायात में कमी पेशी वो मनकूला 12 साल उम्र हुई इत वफात माल जब नबी से मदीने में हा हिंदी घणी उम्र होंदी 8 साल 9 साल भला 10 साल पर चवे छा तो चलो मुझे कोशिश होती है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के इन उम्र में जज्बा ॾिसो सोच ॾिसो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नमाज़ तो छो दा पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर में नमाज की पढ़दान की पढ़ाईंदा ने सब शयूं ॾिसो दा पर दिल में ख्याल आयो ॾिसां त नबी सीता जी नमाज कींदा पढ़न रात पंहिंजी मासी जे घर रहियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि में हिकिड़ी घरवारी मुंहिंजी मासी हुई मालूमात वरत में अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको रात्रि वारी आहे मुंहिंजी फलानी मासी जे घर आहे शाम जे टाइम आयो आहे मासी जे हिते रहणो आहे मां छा जे लाइ हिते रहंदे मासी इन जे लाइ जो असांजी ॾिसणु चाहियां थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात्रि नमाज़ कींदा पढ़नि सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइंदा है मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजरे में रहण वारो इन इरादे सां त नबी सी रात्रि नमाज ॾिसां खाओ बे रात्रि नमाज ॾिठी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर नमाज पढ़ी त हाणे सुबुह जो माण्हुनि खे होकारी तो ॿुधाईंदो तो अचे त नबी सी रात्रि ही नहीं नमाज पढ़दा आहिनि अदा हे उम्मत खे पैगाम आहे असहाब जे पुटनि जी ही तरबियत थियल हुई हेॾा वॾा नमाज़ी हा असाब जा पुट उम्रनि में नंढड़ा हूंदा पर असाब सुबुरन पंहिंजे पुटनि खे इन उम्र में भी दीनदारी ॾिनी अल्लाह जो दीन दसे तो अदा पंहिंजे न्याणियुनि खे रुगो दुनिया जा कम न अम्मा डिग्री भी हासिल कर अम्मा यूनिवर्सिटी में भी पढ़ अम्मा कॉलेज में भी पढ़ वरी असांजे बराड़ी जे सादरा माण्हू अम्मा हे बकरी भी तोखे संभालनी अथई हे रिढ भी तोखे संभालनी अथई हे गाह भी तोखे ॾियणो अथई हे बुख भी तोखे ॾियणो अथई हे असां पंहिंजे न्याणियुनि खे सेखारियो अम्मा तोखे भर्त भी सिखणो अथई अम्मा तोखे सिलाई जो कम भी सिखणो अथई अम्मा तोखे ही भी अदा असहाब जी ज़िंदगी मूंखां वाका पुछे थी पंहिंजे न्याणियुनि खे दीन केतिरो सेखारियो था कुझु भी न पूछा कान थी औलाद वॾे में वॾी नेमत अथव नबी था रब खां घुरनि इब्राहिम नबी सवाली अल्लाह औलाद अता फरमा ज़करिया नबी सवाली अल्लाह पुत्र अता फरमा लतुसलुन यौमइज़िन लिन सभनी नेमतनि जी पुछा थींदव अल्लाह औलाद ॾिनव न्याणियूं ॾिनव कहिड़ी तरबियत कयो पूछा कान थींदी रब ॾिनव अल्लाह जी नेमत हे सब कम सेखारे दीन सेखारे कोन असाब पंहिंजे न्याणियुनि जी की तरबियत कई अल्लाह पढ़ो न बुखारी शरीफ किताब तहज्जुद इमाम बुखारी को बाब इन नाले सां कायम कयो है तहज्जुद एतिरी पढ़ो जेतिरी पढ़ी था सघो ज़ोर ज़बरदस्ती करे थकाए करे पाण खे तहज्जुद माण्हू न पढ़े हे त भला माण्हू आहे भलो ज़मानो हो जेके तहज्जुद जो एॾो जज़्बो रखंदा हा थकल टुटल वरी भी टिगो नमाज़ के पढ़दा अल्लाह माफ करे अॼु असीं उन्हनि जा पोइ लॻंदासीं आहियूं फर्ज़ बि कोन ऐं मुतमिन जो वेठा आहियूं सोचूं इहो पिया वाक़ई असांजा वॾा वीचारा विया असीं बि वेंदासीं ख़्वाब ख़्याल इहे न बसि मरण जी देर आहे क़बर असांजी भलो उड़ा आख़िर जी का ग़लती कान्हे सोच आख़िरत बसि भलो उड़ा दीन ॻाल्हियुनि से तो कोन हलंदो आहे
मुझे तो ये चवणते तो कोन लो असहाब जे ज़माने में यकीन जान न्याणिन जी तरबियत केतरी बुखारी शरीफ जो हाने हवालो ॾिन मां बीबी आशा फरमाया जिबरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने घर मौजूद आ पारे जिबरी नंढी न्याणी आई आ 12 साल में जो उमेरा पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुखातिब थी करे बीबी आशा पूछा दी करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी फिर न्याणी के सुञाणियो था ई पनी पारे श्री न्याणी पंजे घर आई असाई तमाम के सुञाणियो था पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा मुके खबर खाने का जी न्याणी आओ कौन सुञाया सैयद आयशा ने जवाब दे दिया रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हुआ न्याणी पंजे पारे जी ला तनामु बिल्लैल सजी रात तहज्जुद पढ़ दिया रब जा नबी है जी जबल जेडी रात परी परी पारे जी नंगड़ी न्याणी सजी रात सुमदी काने कहा सजी रात नमाज पढ़ दिया पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए आयशा इन न्याणी के नंदी के दीन जो मसलो समझा सजी सजी रात तहज्जुद कौन पढ़ दिया इन नंदी के बुदा ओ नंदी आराम कबवा निंद कबिया बंदे जे जिस्म जे मथा बंदी जे जिस्म जे मथा बंदी जे मथा जिस्म जा हक कर इन न्याणी के समझा एतरी तहज्जुद न पढ़ दी कर फरदाए उम्मत के पैगाम जे सहाबा जे गस हलना चाहियो था यकीन जानियो इहो ही गस वजे हल दो तो मंदिर मिलदी इहो गस तवा के रसे तो जे चाहियो था कामयाबी कामरानी तू अज का पंजे न्याणी जी सुनी तरबियत कयो साहबा जी जिंदगी से दी लेकिन मस्जिदन में अचो तो दीनदार बंदी करे अचो दुख तो अज इने ते मुसलमान मस्जिद में आयो है पर दीनदार को मस्जिद में भले गीबत भले सियासत बीते कूड़ बीते हसद बीते बेसब्री नमाज टाइम ते बड़ी पिया एड़ा एड़ा मानू ॾिठा से इन मस्जिद में 2 घड़ियों लगल निकड़ी हेडे एकड़ी हेडे हुदा तो हिंदे साहब ने पढ़दा दे हुदा तो हिंदे साहब ने पढ़दा दे नमाज जे डंडा उठा मस्जिद में आया से मौलवी साहब 2 मिनट मथे वरता जेड़ो 2 मिनट घट वरता बचे मस्जिद में भी दीनदारी का नहीं असहाब जी सीरत रसे थी अल्लाह जे घर में दाखिल दो अल्लाह तमा के याद हो अल्लाह जे घर मस्जिद में दाखिल जो तवा के याद हो जे ओही कम कयो जे कहते नबी से दस्या अल्लाह जे हबीब जे अदान ते मस्जिद में जे के 10 मिनट 15 मिनट 20 मिनट चोता न फिर वो नमाज जा चंद औकात न मुकम्मल सहाबा जी जिंदगी दसे थी अल्लाह की रजा में लम्हात लगाए यकीन जानो सहाबा की जिंदगी मस्जिद में ही दा कौन मिसाल दर को एक ये कितना के गालियों दसन पियो न हिकड़े हिकड़े नुक्ते ते वडा मिसाल असहाब जी जिंदगी दा पर पण गाल के मुख्तसर कर देखते हलू ता तो मुख्तसर टाइम में पण घणी गालियों के के दस सकूं हदीस किताब मुस्नद अहमद में मुता इमाम मालिक में किताबुल कुरान में इब्न बाब ने नाले साहब दुआउन फि दुआ जो बयान और इस मदीने तो मदीने का थोड़ो फासले ते थोड़ो गोठ हुयो अंसारी जो नबी सिंह के जमाने में उते मस्जिद ठही वई तो एकड़े बारे नबी सिंह उते आया नबी सिंह ने अंसारी जी मस्जिद में आया मस्जिद में नबी सिंह नमाज पढ़ी वक्त गुजरी जो अल्लाह जा हबीब दुनिया में हलिया जा वडो वक्त गुजरो एकड़े दी उन गोठ में हजरत अब्दुल्लाह बिन उमर आया नमाज से मस्जिद आया हजरत अब्दुल्लाह बिन उमर जिन मस्जिद में दाखिल था खबर उनते न गोठ में मस्जिद में एकड़े वारे नबी सी आया हजरत अब्दुल्लाह बिन उमर तो गोठान की चे गोठ वारे जो खबर सोचू न अदाज सोचम जो फुकदान यकीन जान हिनन जो असहाब जो तो बस ई वही नजरियो जी नबी सी कयो आई करनो हिते नबी सी गाल हुते नबी सी गाल हिते नबी सी जो तरीको हिते नबी सी जो तरीको हां अब्दुल्लाह बिन उमर तो गोठान के चवे जो खबर इतनी मुझे मालूम आता है गोठ में नबी करीम इस्लाम के वाले आया हमारी मस्जिद में आया फरहान को तुम का यो पुछण तो आया बुधायो तो सही ने हेडी सारी मस्जिद में नबी से बरकत पड़ी हो तो किथे पड़ी हुई नबी सी ने का नमाज पड़ी हुई तो किथे पड़ी हुई इतने में गोठान में कहे अब्दुल्लाह बिन उमर वो हिन्न कुंड में हिन्न पासे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नमाज पढ़ी ही सहाबी अगते वधी करे अल्लाह अकबर जी करे नमाज शुरू कर दो ये दुनिया भर में के पैगाम ही अचबो मस्जिद में अल्लाह के घर में महज वक्त पास करने जरे नहीं दा कयो असहाब जी जिंदगी रसीन तो मस्जिदन सा जारी रखो पर मस्जिदन में अचो तो इया अचो जी असहाब दा असहाब इया ही दा हाथ अल्लाह की इबादत करनिया इया करनिया जी नबी सी करेया सहाबा जी जिंदगी दसे थी तो मार्केटन में बदीनदार रहो
हेडे हेडी वडी दीनदारी हेडे नजर कर कारोबार सजो शरीयत जे उलट एकरे पासे वडी दीनदारी परदे तीले ती सजी शरीयत जे उलट आई उबतड़ हे साहब जो दस को शरीयत हो तो कौन दस्यो अला इब्न जाई लुफानी जहान मा जने मा अख पूरा अल्लाह जी रहमत जा फरिश्ता बोत जो पैवान खणी जन अला लेकिन मुजा मिट माट वनी करे के दफन करे जन कब्र में सुमन खाग में जन्नत जो फरिश्तो बिछायल हुजे जन्नत जो बिस्तरो बिछायल हुजे अला जे मशर जे मैदान में जा नूर जा मिंबर अगली चार हुजन अला जे क़यामत जे हारे जा नूर जा ताज मुझे मथरे ते रखया वजन अला क़यामत जे हारे रब जा सलाम मुके नसीब जन क़यामत जे हारे फरिश्ता जा सलाम नसीब जन अला बिना हिसाब किताब जे जन्नत भेड़ो जा मेरा जे जन्नत में उना फरिश्तन जो प्रोटोकॉल मिले पर मैं जे मंजिल ऊंचाई तो अल्लाह जे दीन के लोग मस्जिद में महदूद न कर ए असहाब जी जिंदगी नसीब दे मार्केट में दीन ते हली देखा तो साहब जिस जिंदगी मुताबिक मालिक में थे तो किताबुल बुयू में हजरत अब्दुल्लाह बिन उमर के मान का वतो तेल खाने में अब इस्तेमाल कदा जी पान बकदा हजरत अब्दुल्लाह बिन उमर दुकान वाले को सौदो क्यों सौदो थियो अना बिठा कुरबानू वाले चोन लोग अब्दुल्ला ही तो खरीद कयो आओ इने ते जो मुनाफो तो जई जो फायदो तो जई ये मुखे दे अना पान सोची रुपया चंदा एतरे में डिठो में के मानू मुझे कुल्ले ते पोया जी हथ रखयो लोग पोया बीठो गानी पे बुदई ए पोइते डिठम तो नबी सिंह सहाबी हजरत ज़ैदा रज़ी अल्लाह तआला चोन लगो अब्दुल्ला खबरदार मत सौदो कयो थे छो ये खादे पीते जी की शयूं है ना इना ले नबी से उसूल दस्यो आ जदे भी तमाम जा को मानो किता वठे तो जेसी खणी पंजी कस्टडी में न तो करे कंट्रोल में न तो करे ऐसी अगते खपाए जन जायज कोने खबरदार मुनाफो केतरो मिले पर ई कर जी नबी से कयो हजरत अब्दुल्ला बिन उमर फिल फौर जुबान मा जुमलो कढयो नफो केडो बचो नफो न खपे कारोबार ई कदम जी नबी से कयो बुखारी शरीफ पढ़ो किताबुल बुयू पढ़ो बाब शराई इबिल बही इबिल ही अगर मानो गलती में हजरत अब्दुल्ला बिन उमर के को उठ दिनो गुलाम के मोकले गुलाम सौदो करे अब्दुल्ला बिन उमर के नहीं छली सैयदना अब्दुल्ला बिन उमर जो उठ वरतो खपान वाले के खबर पई त ही गुलाम खपाए आयो आई जेके दिनो दस उने के उठ जो ए बडसई कोने हमरा का निकतो जे अब्दुल्ला बिन उमर ते पोतो अब्दुल्ला बिन उमर बियो को कब कोने रुगो इने ले दसल ले आयो ही ही जको मुझे गुलाम तो के गलती में उठ विकणी दिनो उनके ए बडसन विसरी लो अब ए बडसन आए ही खारिश जो मरीज आ नबी से जी तालीम आके शे जो ए लिखाए न जो बारी बिनी सा और कने खोल जा मिसाल मिल ना पर इही समझ दादा यकीन जाने साहबा जिंदगी तो के नसरे दी दरसरे थी लेकिन मंजिल मान चाहिए तो जन्नत मान चाहिए तो रब जो रहमत तू बरकत तू मान चाहिए तो रब दीन मस्जिद दे हद ते न तू बाजार में हुजी तने में दीनदार नजर अची तो बाजार में हुजी अल्लाह अल्लाह के रसूल की गाल ते हलदर हुजी साहबा जी जिंदगी दे दी दीन लोगो मस्जिद ते महदूद न रखो फिर को खबर ते महदूद न रखो फिर को गाल ते महदूद न रखो अल्लाह जो दीन तमाजी यारी दोस्ती में दीन नजर अचे हमरा बलोड़ पर यारी वनी तो सो के ना रखी थस नमाजी बाहे दीनदार बाहे खूब सब बठल हिंदा यार दा सो हैरान दा जो हैरान सा यारी रखी की है न दीन न ईमान 24 कलाक चूर अल्लाह दी शरीयत की बगावत असाब दी जिंदगी दा सीन छु एड़े दीनदार के चोहे दीनदारी काने का साहबा जो कसमोने साहबा जो कसने से तो साहबा जो जिंदगी नसीब दो पंजी दीनदारी में पंजी दोस्ती में दीनदारी दिसा कयो अला परे जो मुसाफिरा यानी उस न सुनानी उस पर जो परावा पर अदा जे दीनदारा तो सांजे जिगरी यारा पर अदा रत जो रिश्तो वाले जे खाने जो पर जेकर अल्लाह जो दीन ने में कोने अल्लाह जी तौहीद जो बागिया अल्लाह जबीर की सुन्नत जो बागिया के दो बे जो पर असहाब की जिंदगी से दीन जो दोस्ती दुश्मनी जो मयार सहाबा की जिंदगी में दीनदारी हो मिसाल दे वो कयो है मुस्नद अहमद में हजरत अब्दुल्ला बिन उमर जे हदीस में हदीस में जे दो एकड़े वाले एकड़े हजरत अब्दुल्ला बिन उमर जे मानू सा वही दोस्ती वडी
सिंधी दा 16 लफ़्ज़ उन नंढो मौलवी नंढियूं ॻाल्हियूं 16 लफ़्ज़ अल्लाह कंदो हर नारी खे बि समझ में ईंदा। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जी वॾी पक्की यारी। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर हुजे मदीने जो रहवासी, जे असां यारी हुजे को परे मदीने खां रहंदो। पुरानो ज़मानो हो ख़तनि जो दौर। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर अक्सर उन्हें माण्हू खे ख़त लिखंदा, हाल वाल वठंदा। अॼु उन्हें माण्हू जा ख़त ईंदा, हिक ॿिए खां हाल वाल, वॾो वक़्तु गुज़रियो। हदीस में हिकिड़ो वक़्तु आयो, उन्हें माण्हू अल्लाह जी नबी जी सुन्नत खे छॾे ॾिना, दीन खां परभरो थी, दीन जो मुखालिफ थी। इब्न उमर खे ख़बर ई कान्हे, अब्दुल्लाह बिन उमर खे ख़बर ई कान्हे। हिकिड़ो माण्हू आयो, उन्हें किसन अब्दुल्लाह बिन उमर खे रसियो, अब्दुल्लाह फिलाणे माण्हू सां तव्हांजी यारी आहे, फिलाणे माण्हू सां तव्हांजी दोस्ती आहे, पर हीउ माण्हू त दीन जो मुखालिफ आहे। इन शइ जे इत्तला मिलण जी देर हुई। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जे ख़त लिखियो आहे। ख़बर अथव ख़त पे छा लिखी? पाण फरमायो, ॿुध, ही मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ख़त अथई। अॼु खां पोइ मतां को मुंहिंजे ख़त लिखियो थी, तोसां अॼु खां यारी का बि कान्हे, छो त तूं अल्लाह जे रसूल जी सुन्नत जो मुखालिफ। ये तो वही बुधारे मुसलमान पढ़ो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जो पुत्र आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर ने फरमायो, पाण फरमायो नबी से जी हदीस बुधी है तव्हां खे ॿुधायां थो। पाण फरमायो, ला तमनहु इमा अल्लाहिल मसाजिद। औरतों जे बापर्दा थी मस्जिद में ची नमाज पढ़न न, उनखे झलियो न, भले पढ़, अल्लाह जे नबी इहो हुक्म आहे। साम्हूं पुट वेठो चवण लॻो, बाबा इन्ना लनमनहुन, बाबा से असीं कोन छॾींदासीं माइन खे मस्जिद में। वो दौर ॿियो हो, हाणे दौर अहिड़ो कोन्हे को। हदीस अल्फाज़ अब्दुल्लाह बिन उमर ते कावड़ आए पुत्र, पर फरमाया, ला उकल्लिमुकल यौम अबदा, अॼु खां पोइ तोसां ॻाल्हाईंदसि कोन। ऐं हदीस में दे फमा कल्लमहु हत्ता मात। अब्दुल्लाह बिन उमर दुनिया मां हलिया विया। पुट जहिड़ो प्यारो रिश्तो, रत जो रिश्तो, पर अब्दुल्लाह बिन उमर पुट सां सलाम कलाम कता कया। हिन नबी सिंह जी ॻाल्हि छो छॾे ॾिनी? असां जी ज़िंदगी नसीब जो पंहिंजे कपिड़े लटे में, पंहिंजे वज़ाकत में केॾा माण्हू मिलंदा न ॻाल्हियूं दीन जूं, पर नाराज़ त कोन थींदो। नबी सी जी मोहब्बत जा तज़किरा, अल्लाह जी मोहब्बत जा तज़किरा, ज़िंदगी गुज़री वई आहे दीन ॿुधंदे, ज़िंदगी गुज़री वई आहे दीन ॿुधाईंदे, अल्लाह जे शरीयत खे खूब ॼाणींदो आहे, खूब सम्झंदो आहे, पर यकीन ॼाणो चेहरो ॿुधाए थो त सुन्नत खां परे आहे। कपिड़नि ते नज़र पवंदी आहे, कपिड़ा सुन्नत खां परे आहिनि। पेरनि ते नज़र पवंदी आहे त भेड़ी शलवार में ढकी पई आहे, सॼे वज़ाकत ते नज़र कयूं था, यकीन ॼाणो दीनदारी कान्हे का। असहाब जूं ज़िंदगियूं नसीब थियूं, सहाबा किराम जूं हयातियूं नसीब थियूं। जेकॾहिं जन्नत वञणु चाहियो था, पंहिंजे वज़ाकत ते बि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे लिबास खे तारी कयो। असहाब जी नबी सी जी लिबास जी वज़ाकत जी पैरवी कंदा हा। से बुखारी पढ़ी ॾिसो, किताबुल वुज़ू पढ़ी ॾिसो, बाबु गस्ल क़दमैन फिनालैन पढ़ी ॾिसो। ॾेरी ॾिसण वारे ॾिठो आहे सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जे पेरनि में चप्पल पयल आहे, ऐं गॾो गॾु सोचे थो अलाह अब्दुल्लाह बिन उमर सजई अहिड़ी चप्पल थो पाए, हिकिड़े वारे जे टुटी वञे, ॿिए वारे बि अहिड़ी साॻी वञी करे मार्केट मां वठी ईंदो आहे। वरी जे उहा टुटी पए, वरी वञी मार्केट मां वरी बि साॻे जहिड़ी वठी ईंदो आहे। आख़िर ॾिसण वारे वॾे वक़्त खां पुछी करे पुछा करे तो अब्दुल्लाह, ओ नबी सी जा प्यारा साथी अब्दुल्लाह बिन उमर, तव्हां खां इहो थो पुछां, आख़िर कहिड़ो सबब आहे, आख़िर कहिड़ी वजह सद इहा चप्पल था पायो? अला सहाबी जे जुमलनि ते गौर कयो, सहाबा जी सोचनि ते गौर कयो। हे जन्नत जूं ॻाल्हियूं अथव, जन्नत जा जे चाहियो था रब राज़ी थी पवे, जन्नत मानियो तिन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे हयात में पैदा कयो। हाणे सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जवाब ॾिनो, फरमाईंदो रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यलबसु अला सिबतिया अल्लती लैस फीहा शारुन। वो पुछण वारा इन्हे जे करे सदई इन्हे क़िस्म जी चप्पल पाईंदो आहे जो नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजी हयाती में इहा चप्पल पाईंदा हुआ। जॾहिं नबी सी जे पेरनि में नज़र पवंदी हुई, पाण करीम जे पेरनि में इहा चप्पल हूंदी हुई, तॾहिं खां मुतहियो करे छॾियो चप्पल अहिड़ी पाबी जहिड़ी रसूलुल्लाह पाती आहे। घर में पाण खुशबू हणंदा, कपिड़नि खे खुशबू हणंदा, मुख़्तलिफ़ यकीन ॼाण असहाब नबी सी जी वज़ाकत, कपिड़ो लटो जूतो एॾो त नबी सी जे तरीक़े ते हलण वारा हा। जेका जिस्म खे खुशबू हणंदा हा, जेका घरनि में खुशबू कंदा आहिनि, सोचींदा इहा बि दीन मुताबिक़ हुजे, इहा बि नबी सी जी सुन्नत मुताबिक़ हुजे। तो पढ़ो मुस्लिम शरीफ किताबुल अल्फाज बाबा बाब इस्तेमाल मिस्क। ॾिसण वारे माण्हू ॾिठो
हजरत अब्दुल्ला बिन उमर सदई हिक खुशबू जो इस्तेमाल करे। अरब जो दौर पुरानो दौर उन दौर में अक्सर कुछ जड़ी बूटियूं हूंदियूं उन जो दूहो ठाहींदा खुशबू वारो दूहो। अॼु बि अल्लाह तव्हांखे हरमैन जी ज़ियारत कराए मके मदीने जी ज़ियारत कराए अरब में तव्हां वेंदो न अॼु बि तव्हां ॾिसो त हू दूहो ठाहींदा खुशबू वारो। ख़ासि तौर ते ईद जे ॾींहुं ख़ुशी जी तक़रीबात में हू बि तव्हां वेंदो वो दूहो खुशबू वारो को हिते कयो वेठो आहे को हिते कयो वेठो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे हिकिड़े माण्हू ॾिठो हे खुशबू वारो दूहो त ठाहे थो पर हमेशह हिक ई काठी जो हिक ई जड़ी बूटी जो सदी सारी खुशबू। आखिर पुछण वारो मजबूर थी करे पुछा तो करे अब्दुल्ला भला माण्हू ॿियनि खे ॾिसां थो को कहिड़ी खुशबू पियो हणे को कहिड़ी खुशबू पियो हणे तूं भला सदाईं इहा ई खुशबू थो करे। यकीन ॼाण सोच ॾिसो फिकिर ॾिसो ही दीनदारी अथव अलाह वारा ही अथव। जवाब कहिड़ो अथई पाण घर में हाओ इन जे करे मूंखे नबी सिंह जो ज़मानो यादि आहे। नबी सिंह जॾहिं बि खुशबू हणंदा हुआ न जॾहिं घर में खुशबू कंदा हुआ न अलाह जा हबीब इहा काठी इस्तेमाल कंदा हुआ इहा जड़ी बूटी इस्तेमाल कंदा उन जे करे मुंहिंजी बि ॼमार गुज़री ऐं भई इहा खुशबू इस्तेमाल कई। अरे यकीन जाना साहब जे दर ते को मेहमान अचे मेहमान नोज़ू टिको थींदो पियो वञे यकीन जानो हे मौजू आहे भेरो सॼी रात लगी सॼी सॼो दीन साहबा जी सीरत सॼी शरीयत ते हलिया पाक नबी जो मुस्कुराहटूं कोन विसारे पर मुख़्तसर ॿ टे ॻाल्हियूं करे तव्हांजे गुफ़्तगू पूरी कया। कॾहिं महिमान ईंदो हो न महिमान उनखे छा खाराइणो आहे उनखे छा प्यारणो आहे इन लाइ बि ॾिसंदा त नबी सी छा कयो नसीब पिया असांखे दीन अदा ॿिनि कमनि जो नालो नाहे ॿिनि इबादतनि जो नालो कोन्हे ॿिनि अक़ीदनि जो नालो कोन्हे। दीन असांखे इन शइ जो तक़ाज़ो करे थो जिथे बि हुजो अल्लाह अल्लाह जे नबी जी ॻाल्हियुनि ते हलो। हदीस में दे दो तो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला उन्हनि वटि हिकिड़े आयो हज जे ॾींहं में मुस्लिम शरीफ में किताबुल हज में हिकिड़ो बाब आहे बाब फज़ल क़ियाम बिस्सिकाया इहो सब हदीस आहे। हिकिड़ा महिमान आया हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास वटि हज जे ॾींहनि में मके ऐं हदीस में जो काफ़ी चक्कर आया उन्हनि वटि बि आया हिन वटि हुन वटि माण्हुनि वटि ईंदा रहंदा पर हिकिड़ी शइ नोट कई ख़बर अथव कहिड़ी हुननि चयो त जॾहिं बि अब्दुल्लाह बिन अब्बास वटि अचूं था हिकिड़ी शरबत थो प्यारे कजिन जी मौसम हूंदी खजू पानी में मिलाए अरब उन दौर में कोई शरबत ठाहींदा जेके अरबी में नबीस चवंदा सदाईं या शरबत टुकड़े वारे ॿिए वारे टे वारे आख़िर हिकिड़े ॾींहुं महिमान चयो अब्दुल्ला नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि कई कंजूस कोन आहे पकाई त कोन था कयो घर में छो ॿिया माण्हू मुख़्तलिफ़ शयूं खाधे पीते जूं ख़ासि तौर ते मशरूबात पेश कंदा आहिनि ऐं तव्हां सदाईं असांखे इहे ई शरबत था प्यारियो। चवंदा अब्दुल्लाह बिन अब्बास फरमायो अल्लाह गवाह से कंजूस न आहियूं इन जे करे हिकिड़े ॾींहुं नबी सी असां वटि महिमान थी आया असां नबी सी जी ख़िदमत में ही शरबत पेश कई ऐं अल्लाह जे हबीब खे शरबत ॾाढी वणी वई। नबी सी फरमायो अहसन तो शरबत फली ठाही अथव फली प्यारी अथव कोई शरबत नबी सी खे पसंदि आई उन ॾींहं खां वठी करे अॼु ताईं असां तहियो करे जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम महिमान थी आयो जेका शइ उन खे प्यारी सही पसंदि आई न हाणे हर महिमान खे इहा शरबत प्यारी बि जेका नबी सी खे प्यारी अथव। आख़िरी ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु कया यकीन ॼाणो असहाब जी ज़िंदगियूं वञी वेझो खां ॾिसो न हे सभु ज़िंदगियूं नसीब थियूं ही जन्नतियुनि जूं ज़िंदगियूं हूंदियूं अथव जन्नत खपेव न वही कयो अल्लाह जी रज़ा खपेव न वही कमु कयो। असहाब जी ज़िंदगियुनि खे वेझो खां वञी करे ॾिसूं सां मालूम थो थिए हिननि वटि पंहिंजी पसंदि नापसंदि आहे ई कान का। हिकिड़ो माण्हू चए न मुंहिंजी पसंदि ही आहे मूंखे ही शइ वणे थी ही शइ नथी वणे पर यकीन ॼाण वेझो वञी करे ॾिसूं था असहाब हयाती अल्लाह अल्लाह जे हबीब जी पसंदि ते हलिया हिन जी पंहिंजी पसंदि का बि कोन्हे जा शइ अल्लाह अल्लाह जे हबीब खे पसंदि आहे साहबा खे पसंदि आहे जेका शइ अल्लाह अल्लाह जे हबीब खे ना पसंदि आहे साहबा खे ना पसंदि आहे। केॾा मिसाल मिलंदा से मुस्लिम पढ़ो किताबुल अशरिबा इमाम साहब को बाब आंदो बाब माजा फी इबाहत अक्ल सूम हे जो थूम पान खाइंदा थूम इमाम साहब बाब आंदो तो थूम हलाल खाई सके इन जो बयान
ये हदीस आंदो नबी सहाबी हजरत अबू अयूब अंसारी जने भाजी में थूम विझी ॾींदा हो न चो तो कोन खाए थूम भाजी में आई थूम ॾिठो थूम महसूस कयूं अबू अयूब अंसारी जवाब भी कई इब्न के पूछा कि हजरत अबू अयूब अंसारी का अल्लाह के नबी जा साहबी भला थूम हराम आ जा पर वरमिन हराम कोने वो तो खाई को दो चलो आओ बुधाए तवा के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिजरत करे मक्के का मदीने आया हजरत अबू अयूब अंसारी वट मेहमान बणजी करे रहा सैयदना अबू अयूब अंसारी के तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट मानी आऊं पुचाईंदो हुयम सुबह जो मानी खणी वेंदो शाम जो मानी खणी वेंदो नबी सी मानी खाईंदा हा हिक ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने के मानी ॾिनी पर भाजी में थूम पयल हुई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के मानी ॾेई करे वापस आया कुछ देर खां पोइ थाम वापस खण आयो वा जंहिं महिल थाम खयम डको खोलिया मानी जहिड़ी हुई अहिड़ी पई हुई मुझके साईं तो मानी का खादी नबी से फरमायो अबू अयूब तो भाजी में थूम विधी आ थूम मुके पसंद काने हजरत अबू अयूब ते तो नबी सिंह पूछा के साईं भला थूम हराम आ नबी से फरमायो न अबू अयूब हराम काने पर मुखे पसंद काने और फरमायो उन्ने ॾींहुं मूं नोट करे छॾियो जे नबी सिंह के पसंद कोने तो बस अॼु खां पोइ मुखे बनाए खाए ही हिननि जी सोच हुई हिननि जी ज़ाती पसंद ना पसंद का अल्लाह जे हबीब के जासे पसंद आ हिननि के पसंद आ ही तो खाधे पीते जी ॻाल्हि वॾा वॾा मसला अॼु सोच ने ॻाल्हि जी आहे अॼु दुख ने ॻाल्हि जो आहे यकीन ॼाणियो ऐं तव्हां मोमिन बणिया था घुमो ख़ुदायूं मोमिननि वारियूं ख़बरूं मोमिननि वारियूं सोचूं मोमिननि वारियूं पर राति ॾींहं में अलाए केतिरा कम ईंदा आहिनि रब हिकिड़े कम में राज़ी आहे ॿिए में शैतान राज़ी आहे या असीं राज़ी हूंदा आहियूं रब जी रज़ा खे छॾे करे पंहिंजी रज़ा वारी वाट वठंदा आहियूं शैतान खे राज़ी कंदा आहियूं असांजी ज़िंदगी आहे कान्हे का वॾा वॾा मसला सही मुस्लिम पढ़ो किताब तलाक पढ़ो बाबुल मुतल्लक़तिल बाइना पढ़ो नबी सही की सहाबिया सैयदा फातिमा बिन्ते कैस रज़ियल्लाहु तआला अन्हा नबी से मुख्तलिफ जगह ते तशरीह मौजूदा मुर्सगा वतऊ तलाक मुस्तलाक दी इद्दत गुजरी वई हाने के बे मरसा निकाह करणो हुयो नबी से मशरूर फातिमा तू ही कर तो उसामा बिन ज़ैद सा निकाह कर हदीस में तो बाज़ कहते रिवायत में जुमला बचंदा बीबी साहबा चई मुखे इहो पसंद कोन हुयो जो औरत जो पसंद हुयो त उन सां निकाह कयो ऐं उन मां ख़ुशि न हुयुसि पर हा जॾहिं मूंखे नबी सी ने जो ॾस ॾिनो मूं पंहिंजी पसंद ॾिठी कान त मुंहिंजी पसंद छा आहे जी नबी सी चयो ईअं करणो आहे सुनो तो मत पढ़ो हजरत अनस हदीस पढ़ो वडी मशहूर हदीस हे ॻाल्हियूं सभु ॿुधल आहिनि अदा यकीन जान अॼु फिक्र इन शइ जो करणु घुरिजे अमल छो कोन्हे छा इल्मु काफ़ी आहे ही बि ॿुधल अदा ॿुधल त आहे छा अल्लाह खे क़यामत जे ॾींहुं चवंदासीं मालिक सॼो दीन ॿुधोसीं ॿुधो त काफ़िरनि जो असां खां भले तरीक़े सां अॼु त मो जहिड़ा अबरा सबरा मौलवी आहिनि मुशरिकीन मक्का दीन ॿुधो नबी सही जे ज़ुबानी दीन चए थो ॿुधणु काफ़ी कोन्हे ॿुधाइण बि काफ़ी कोन्हे समझण बि काफ़ी कोन्हे समझाइण बि काफ़ी कोन्हे ये सभु ॻाल्हियूं करे अमल करे ॾेखारियो दीन जी डिमांड आहे असाब सगोर जो ज़मानो नबी से हिकिड़े ॾींहुं हज़रत जुरैबी बैठो आहे सादो माण्हू अॼु किताब में पढ़ूं था कद जो हलकड़ो रंग जो कारड़ो सादरो मिस्कीन इने नबी से फरमाया से जुरैबी ने खबर भला शादी बादी कोन दो करी अजन लगो साईं मु मिस्कीन के रिश्तो ॾींदो केरु ने मुखा केड़ा घर हंदा मुखे केर काशे काने केर मुखे रिश्तो ॾींदो नबी फरमाया न जुरैबी को वञ फिरानो जो अंसारन जो सरदार दी उन्हें वट वञ उन्हें जी न्याणी शादी जी उम्र में आ तो शादी कर वञ मुझे सलाम दी तेज तो के पंहिंजी न्याणी जो निकाह कराए हज़रत जुरैबी उन साहबी सुगरे जे दर ते आयो उन सारी वटायो तो मुके नबी से मोकलियो आ अच्छा तू वेठ हाणे पहिरे घर आयो पंहिंजी माई सां अहवाल पियो करे पंहिंजी माई खे चवे थो त नबी से जुरैबी खे मोकलियो है पंहिंजी न्याणी जे रिश्ते लाइ शायद नबी सिंह ने शेरी खबर कोने पंहिंजो मामलो थी हुआ जो पंहिंजी न्याणी वॾा वॾा रिश्ता रद्द करे चुकी आहे वॾे वॾे घराणनि जा वहिन मिस्कीन के किथे कबूल कंदी
फुला 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 वड़ा वड़े खानदान वाला वड़ा रिश्ता और राजी न थी ये जुलेबी ते की राजी थी आखिर पाने मशवरो करे जाल मुर्स होंदा तो भला नबी सी वट वंजे माई दी पाने मुर्स के दे तू भला नबी सी वट वन अल्लाह के हबीब के अर्ज कर तो मुझी न्याणी ले को बियो रिश्तो भलो चे बुधाई ये तबसरा कर गया और हदीस में जो तुझा जे न्याणी ही वो पर्दे जे पोए पासे बीठी उन सजी गाल बुधी पे हाणे मर्द घरा वने तो न्याणी जे पी वजन लगो नबी सी जी दरबार दे वजन न्याणी जवाब दिनो न्याणी पंजे मां पी के सजे करे चल लगी जो तो खबर छापला तो नबी करीम सलाम जे फैसले के रद्द ता कयो तमार रद्द कोंदा कयूं ऐसा मामला घर जा दिसो वेठायो वडा वडा रिश्ता आया ओ असा जी न्याणी तो रिश्ता कबूल कोन कया असा सोचो एडा वडा रिश्ता जे तर्क करे फिरा तो जुलेबी भी जेड़े मिस्कीन सा निकाह की कनी इने जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वजा पियो अगे न्याणी जवाब दिनो बाबा हाओ या गाल सचिया मदीने में वडा वडा रिश्ता आया वो सब रिश्ता तर्क करे चला पर बाबा अज इहो रिश्तो तर्क नथी कया छो तो रिश्ते के ना है दूसरो रिश्ते मोकलण वाले के दूसरो आ जे मोहम्मद करीम अलैहि सलाम मुझे इने रिश्ते में रालियन इहो रिश्तो मुखे कबूला वली मोहम्मद करीम अलैहि सलाम जन के पैगाम लियो अल्लाह जा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कर जुलेबी में इंतखाब में इन औरत जो इंतखाब तवा कयो असा ही रिश्तो मुखे कबूला ये दुनिया के पैगाम आ ये उम्मत के पैगाम आ ये मुसलमानन के पैगाम आ ये कुरान पढ़ने वालन के पैगाम आ है तो सहाबा की जिंदगी والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين تبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه صحابہ مات رب راضیہ انہیں انصار مانے مہاجر مات رب راضیہ پر قیامتی رب یو اصول رسوا جے کون جے گستے ہل دو اللہ انہن کام کامیاب و کامرانا راہن جو گس رسے دو سب کانگڑی محبت کیو پنے اللہ سا جے صحابہ جے گستے ہلی کرے منزل چاہو تھا راہن جی زندگی رسے تھی اللہ جی راہ में खर्च कर सको अदाहिरन जी जिंदगी रसे थी नमाज़न जी पाबंदी कदा कयो अदाहिरन जी जिंदगी रसे थी पंजे घर जी चौदीवारी में दीनदारी पैदा कयो अदाहिरन जी जिंदगी रसे थी पंजे पुटरन के दीनदार बनायो पंजे न्याणन के दीनदार बनायो पंजे अहलो अयाल के दीनदार बनायो इनन जी जिंदगी रसे थी यारियो दोस्तों अल्लाह जी तालीम के मुताबिक रखदा कयो इनन जी जिंदगी रसे थी जने अल्लाह जे घर मस्जिदन में चोतवा दे मथा दीनदारी नजर अचे इनन जी जिंदगी रसे थी जने बाजार जारो कयो बाजार में तवाजे मथा दीनदारी नजर अचे अदाहिरन जी जिंदगी रसे थी तवाजे कपड़न में भी सुन्नत नजर अचे तवाजे जूतन में भी सुन्नत नजर अचे तवाजे चेहरन ते भी सुन्नत नजर अचे तवाजे जिस्म जी खुशबू में भी दीनदारी नजर अचे नबी करीम अलैहि सलाम जी सुन्नत नजर अचे बल्कि हिनन जी जिंदगी दसे थी असा असाब जी जिंदगी गोया जुबाने हाल सा चवण चाहे थी असा जी पसंद ना पसंद जमीनन ते काई ना है जा अल्लाह जी पसंद अल्लाह जी हबीब जी पसंद साई असा जी पसंदी ना पसंदा जे असा जे गस ते हली मंजिलो मान चाहे था ये सोचूं दायो अल्लाह जो कुरान गवाह जे ये गालियों में अवा में आयूं इंशाअल्लाह अल्लाह राजी थी विदो जे रब राजी थी वियो त ये समझो ही जहान में जुड़ी पे हो जहान में जुड़ी पे अल्लाह का दुआ करूं था मुझे वहां जो रब मुखे वहां के अमली मुसलमान बनाए कुरान और सुन्नत जो अमली तौर ते कदरदान बनाए अल्लाह जे हबीब जे साहब जो के वफाउन अल्लाह शाला हुए दी आले हुए झलकियों असा जे हयात में नजर अचे हे जे के सुन्नत भरी सुन्नत जो सोनी सोनी खूबियों ये खसलत हुए अल्लाह करे ये शयूं मुझे वहां जे चेहरे ते नजर अचन लिबास में नजर अचन गुफ्तगू में नजर अचन वज़ाकत में नजर अचन घर में नजर अचन बाजार में नजर अचन यकीन जान मोमिन मरण का पो कब्र में बचाए तोता उन्हें अंदाज सा सुमा जे अल्लाह जे नबी की सुन्नत ये हदीस के नसीदो अला या साहब जी सोच तो हसी हिते ही ने कितनो बेवफाई करे बैठा है यकीन जाने हो चंदा हा मरी असी कब्र में सुमून इत्ते ब नबी सिंह सुन्नत मुताबिक हुई इमाम नसाई जो किताब वफातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओने में एकड़ो बाब कायम कयो थने कैफ हुफिर लहू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सिंह जी कब्र मुबारक की हुई ओने जो बयान हदीस में तो कब्र में बिन किस्म जो कब्र हुंदे एकड़ो तो आम तौर ते पाण ॾिसदा न विच में मैयत के दफनाए मथा फट्टा दींदा है एकड़ो आम तौर ते कब्र जो किस्म आ ई पासे का लहद ठाईंदा ये भाई कब्रों अजब है ना उन्हें ज़माने में बोले नबी पाक समझने दुनिया छड़ी ही ना अल्लाह के हबीब जे लहद ठाई वई
ठीक है ठही वई पर हदीस में जो हवालो तुम के नुम हजरत साद बिन नबी वक्कास सोचो ॾिसो हजरत साद बिन नबी वक्कास रज़ी अल्लाह तआला यानी आखिरी जिंदगी जो पोयो पहर आयो ना समझन पे हयाती जो सफर आने पूरो हुआ खबर दो पंजे खानदान के छा फरमाए पर फरमाए अल हिदूनी लहदन कमा फुइल अली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे खानदान वारो मुसाद जी वसियत बुदो आऊं जे मरी वना ना मुझे कबर में लहद ठाए छो तो नबी सिंह जी लहद ठाई वई मुझे कबर में एड़ी हुजे जेडी नबी सिंह जी कबर के अंदर सामी वेड़ी हुजे जेडी नबी सिंह जी कबर जी सामी ए सब गालो छातु दसिना दा असहाब जी पूरी जिंदगी वफा जो बियो नालो असहाब जी जिंदगी या इताअत जो बियो नालो असहाब जी जिंदगी या ही जिंदगी हिनन जो जिंदगी मुखामा का तकाजो कंदियो तमाम ही गालियो किसनी कहानी ते कम कोन हलदो अमली तौर ते लहो जने तमा जो हिता मरण थे त आखिरत ना वफाऊ खणी वणो अमल खणी वणो इताअतू खणी वणो कुर्बानियों खणी वणो बाकी महज गालियों किस्सा कहानी इननी का अहमियत काने का शाल जहान जो रब मुके माके अमल जो जज्बो अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अज़ीम।